कफन। आशमा तुंहिंजे पुटनि जूं बि मूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं अकबर वारनि जूं ॼाणी वाणी ॼाण ॼाणाई में अकबर जो पुटु तुंहिंजे पुटनि जे हथां मोह आहे। इन करे मूं इहो फ़ैसिलो कयो आहे त तॾहिं मेड़ तव्हां अकबर खे ॾींदो ऐं ॿियो खून जे एवज़ संग जा 7 लख जेको अकबर तव्हांखे चए सो बि तव्हांखे ॾियणो पवंदो। ज़ालमन मुझे जुल्म करे छॾियो, मुझे कहर करे छॾियो, मुझे जवान पुट मारे छॾियो। मां सजात के किकरी सजा मुझे घोट पुट मन जा ठार सोट राबिल तोखां रुठल नाही, पर तो जड़े मखण माण्हू का खून थी पयो इन गाल जो विचार मन के वण वेड़ी जिया वकोड़े थो वने। मुखे आजाद कर जी मां पांचे फायरन जी जिंदगी जी जमानत थिया। सब्सक्राइब कयो असां जो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।